जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो तारिक अहमद सियाल आहे, अल मरूफ़ मोहम्मद ताहिर। मूंखे मुंहिंजा अक़ीदतमंद मोहम्मद ताहिर जे नाले सां सॾींदा आहिनि ऐं पाड़े वारा रिश्तेदार साईं तारिक जे नाले सां सॾींदा आहिनि। मां 23 साल अलाह जी राह में हक़ ख़ातिर जिदोजहद कई आहे ऐं हींअर बि मां कोरोना जे ख़िलाफ़ु आवाज़ु पंहिंजो उथारियो आहे। त मां चैलेंज सां थो चवां त जंहिं पूरी दुनिया जे इंसाननि खे कोरोना बीमारी परेशान कयो आहे, उनजी वायरस, त मां उनखे ख़तमु करे थो सघां अलाह जे कलाम जे फैज़ जे नूर सां। ऐं मां इहा बि दवा कई हेतिरनि अरब खरब माण्हुनि में त मां वुहान वञण जे लाइ तयारु आहियां। हुकूमत वारा मूंखे होॾे उमाणनि त इनशा अल्लाह उतां जा डॉक्टर ऐं सियासतदान ई रिज़ल्ट ॾींदा बिना कंहिं दवाई जे ख़र्च जे। मां उन्हनि खे सिहताब ॾींदुसि ऐं जिन जो अलाह मौत लिखियो हूंदो उहे मरंदा, बाक़ी कोरोना खे ख़तमु कंदुसि। बाक़ाइदो उतां जो अवाम ई मञींदो ऐं दुनिया जो अवाम ॾिसंदो ऐं दुनिया जे अवाम खे, पाकिस्तान जे अवाम खे, मुस्लमाननि खे ऐं दुनिया जे इंसान खे मां पैगाम ॾियणु थो चाहियां त मुंहिंजे लाइ इहो आवाज़ु उथारिनि त मूंखे आज़मायो वञे, ॾिठो वञे। मां ताक़त जे ज़ोर ते कूड़ी दावा करण वारनि मूं न आहियां जेके ताक़त जे ज़ोर ते कूड़ी दावाऊं कंदा आहिनि। मूंखे आज़मायो वञे, मां मुल्क जो सरमायो ऐं वॾी सआदत साबित थींदुसि ऐं मुल्क जो नालो रोशन कंदुसि। मूंखे आज़मायो वञे, जेको अल्लाह ताला जे तरफ़ां मूं ते इल्हाम थियो आहे उनखे ॾिठो वञे। हिन दौर में इन ॻाल्हियुनि खे ध्यानु घटि ॾिनो थो वञे, पर अॼु बि अल्लाह जो कलाम सचो आहे, उनजो मौजज़ो ॾिसनि उहो मौजूदु आहे। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूं ते वॾी हिकिड़ी रहम करम नवाज़ी आहे जो उन्हनि मूंखे हिन बीमारी जे ख़िलाफ़ु उथारियो आहे। ऐं मां चाहियां थो त पाकिस्तान जो अवाम बि मूंखे आज़माइणु चाहे, मूंखे ॾिसनि त वाक़ई इहा ॻाल्हि सच आहे या ग़लति आहे। इनशा अल्लाह मां कोरोना खे ख़तमु कंदुसि ऐं ॿिया बि इनशा अल्लाह जेके आहिनि दुनिया जा मसइला उन्हनि जे बि ख़िलाफ़ु आहिस्ते आहिस्ते मां पाण खे ज़ाहिर कंदुसि। फ़िलहालु मां पंहिंजो पाण खे कोरोना में मल्हाइणु चाहियां।